फिरोज वसीम इकबाल जिला जैकाबाद में भी पूरे मुल्क जियां जमात इस्लामी जे मरकजी सदत वापारीन पारां शहर जा अहम वापारी मरकज़ बंद। जमात इस्लामी पारां मुल्क में वधंदड़ महंगाई ऐं गैस ऐं बिजली जी बिलन में वाद खिलाफ़ एहतजाजी रैली कढी। वफ़ाक़ी हुकूमत खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई। ख़बर मूजिब ताजरनि जी हंगामी महंगाई ऐं नाजायज़ टैक्स खिलाफ़ जमात इस्लामी जे कारकुननि ज़िले अमीर दीदार लाशारी जी अगवानी में ज़िले ऑफिस कायदे आज़म रोड खां एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी शहर जे रस्तनि ते मार्च कंदे DC चौक ते पहुची धरणो हयो। जमात इस्लामी मुल्क में वधंदड़ महंगाई ऐं गैर कानूनी टैक्सनि खिलाफ़ सख्त एहतजाज करे रही आहे। गैस ऐं बिजली जे बिलनि में वाद करे अवाम जो जीअण जंजाल कयो वियो आहे। हिननि चयो त हुकूमत वापारियुनि ते नाजायज़ टैक्स लॻाए रही आहे, जंहिं खिलाफ़ वापारी सरापा एहतजाज आहिनि ऐं जमात इस्लामी उन गैर कानूनी टैक्स खिलाफ़ फ्रंट लाइन आहे। जमात इस्लामी मुल्क मां टैक्सनि में घटिताई ऐं महंगाई समेत गैर कानूनी टैक्सनि जे ख़ात्मे ताईं एहतजाजी तहरीक जारी रखंदी। नाकाम तेरे जुल्म की हर चाल तो होगी, हड़ताल तो होगी, हड़ताल तो होगी, हर चाल तो होगी, हड़ताल तो होगी, हड़ताल होगी, हड़ताल तो होगी। नाकाम तेरे जुल्म की हर चाल तो होगी, हड़ताल तो होगी, हड़ताल तो होगी। मुर्गानों से ही खाने को हड़ताल तो होगी। सन्नाटा तेरे जुल्म को फैलाने